SHO रोहिड़ी ज़ियात अली नूनारी जे ॻुझे इतलाउ ते फ़हाशी अॾे ते कार्रवाई। औरतूं ऐं मर्द गिरफ़्तार। ख़बर मूजिब बदनाम ज़माना हादू भट जी फ़हाशी अॾे ते रोहिड़ी पुलिस जो छापो। फ़हाशी हरकतूं कंदे मर्द ऐं औरतूं गिरफ़्तार। औरतुनि में फिरी ज़ाल फैसल महमूद भट्टी ऐं रशा ज़ाल असगर अकहाड़ा पंजाब ऐं यास्मीन ज़ाल शहज़ाद अख्तर पंजाब अकहाड़ा ऐं आसफा धी अली रज़ा वड़ाइच खैरपुर समन ज़ाल सुफियान जट शेखुपुरा राबिया दुख्तर अली रज़ा खैरपुर ऐं खतीजा दुख्तरे करीम बख्श जट खानपुर कटोरो पंजाब। जॾहिं त मर्दनि में मोहम्मद बख्श वल्द अलाह बख्श भट्ट ऐं बशीर अहमद वल्द अलाह बख्श भट्ट ऐं ज़ुहैब वल्द गुलज़ार तुनियो शामिल आहिनि। 7 औरतुनि समेत 3 मर्दनि खे गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।